जी नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो कलाम ज़रिए हिंद ऐं सिंध में मनता माणींदड़ सिंध जे सूफ़ी रागी अमर भगत कंवर राम जी 86 वरसी इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। लखी गुलाम शाह तारकी रेलवे स्टेशन रुख़ हर साल जीअं हिन साल भी अमर रागी भगत कंवर राम यादगार कमेटी पारां शहीद अमर रागी भगत कंवर राम जी वरसी जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो। वरसी जी तकरीब में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल हिंदू बिरादरी समेत सहाफ़ी, अदीब, शाइरनि, सियासी, समाजी ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। वरसी जे मौक़े ते शहीद अमर रागी भगत कंवर राम जी ठहियल यादगार ते ॾिया ॿारे भेटा पिण पेश कई वई। उन मौक़े ते वरसी जी तकरीब में शरीक अॻवाननि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अमर रागी भगत कंवर राम इंसानियत परस्त ऐं फ़क़ीर मंश इंसान हो। संदसि मज़ाज में प्यार, मोहब्बत, आजिज़ी ऐं भाईचारो हो। भगत कंवर राम जा कलाम पिण उन जे वाज़े अकासी आहिनि। अॻवाननि चयो त साल 1939 धारे ज़ालिमनि अहिड़े फ़क़ीर मंश इंसान खे बेगुनाह गोलियुनि जो खाज बणाए वॾो ज़ुल्म कयो। अमर भगत कंवर राम जे विछोड़े खे 86 वरह गुज़री सिंध तोड़े हिंद जा माण्हू अॼु बि अमर रागी भगत कंवर राम खे इंतहाई प्यार ऐं बाजोश वञा यादि कनि था। हिन मुतालबो कयो त रुख रेलवे स्टेशन खे अमर रागी भगत कंवर राम जो सरकारी सतह ते हिकु वॾो यादगार ठहिराइण समेत सरकारी सतह ते वरसी मल्हाई वञे, जॾहिं त आख़िर में सूफ़ी राग रंग जी महफ़िल पिण सजाई वई। वरसी जे मौक़े ते हिफ़ाज़ती इंतज़ाम पिण सख़्त कया विया हुआ। वॾे अंग में पुलिस जी नफ़री पिण मुक़रर कई वई। नफ़री लखी गुलाम शाह स्टेशन फाटक 1 खां रेलवे स्टेशन रुख ताईं घटि में घटि 6 खां पिकटूं लॻाए ऐं वॾी नफ़री मुक़रर करण खां पोइ DSP लखी मोहम्मद अली सुमरो ऐं SHO जहांगीर छांडियो पिण निगरानी करे रहिया हुआ। आख़िर में वरसी जी तकरीब ख़तम थियण ताईं जेके आयल ॿारियां पांधेड़नि खे पुलिस आख़िर ताईं उन्हनि जे वापसी ताईं पंहिंजो जेका सिक्योरिटी फराहम ॾींदी रही। अबुरन कोठन जो आहे दिल पर के दर तफक अबुरन कोठन जो आहे सखे सुर बना दे कुछ गान